जीएम सैयद जी शहीद बाबा तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां असांजी शॉर्ट नोटिस खे मान ॾिनो आहे। जीअं त असांजी सियासत जो बुनियाद अदम तशद्दुद ते रहियो आहे। असां पुरअमन सियासी जिदोजहद ते ईमान रखंदड़ सियासी जमायत आहियूं। पोइ बि असांजे मरकज़ी प्रेस सेक्रेटरी दीदार शाम समेत केतिरनि ई कारकुननि खे खंबे गुम कयो वियो आहे। असां हर वक़्तु उहा ई दांह कंदा रहिया आहियूं त असांजे मथां जेकॾहिं को बि ॾोह साबित कयो वञे त असां अदालतुनि में पेश थियण लाइ तयारु आहियूं। दुनिया जे अंदरि सभिनी मसइलनि जो हल गॾिजी वेहण सां आहे। बंदूक जे ज़ोर ते हक़ जी आज़ादी वठण जी ॻाल्हि करणु साईं जीएम सैयद जे फ़िक्र जी इनराफ़ी आहे। हथियार खणण सां मसइला हल न थी सघंदा। अदम तशद्दुद जे ज़रिए ई क़ौमी ग़ुलामीअ सां जान छॾाए सघूं था। मोहतरम सहाफ़ी भाइरो, अवां चङी रीति वाक़ुफ़ु आहियो त जिस कम बार बार प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए चवंदी रही आहे त वाज़े कंदी आई आहे त असांजो को बि कारकुन कंहिं बि दहशतगर्दीअ में मुलविस न ई कंहिं दहशतगर्दी कारवायुनि जी हिमायत कई आहे। असां भतेखोरनि, करप्शन ऐं समाजी बुराइनि में मुलविस माण्हूअ जी मुखालफ़त कंदा रहिया आहियूं। जेकॾहिं को बि कारकुन या अॻवान अहिड़नि कुदनि अमलनि में मुलविस साबित करे त पार्टी उन खां लातालकी कंदी। असां उन ॻाल्हि जी बि वज़ाहत करणु चाहियूं था त सिंध खां ॿाहिरि वेठल फ़र्द उहा दावा कनि था त उन्हनि माण्हुनि जी भुल आहे त असांजी मालिकी जी दावा कंदड़ कूड़ा ऐं क़ौमी सियासत जा दुश्मन आहिनि। असांजी जमायत जा वारिस सिंधी आहिनि ऐं सिंध जो सैयद जो फ़िक्र आहे। तंहिं करे अहिड़नि फ़र्दनि खां बेज़ारीअ जो ऐलान कयूं था। मोहतरम सहाफ़ी भाइरो, असीं शहीद बाबा बशीर ख़ान कुरैशीअ वांगुरु सियासी जिदोजहद जे ज़रिए फुरियल सिंध वापसि वठंदासीं, छो त पीपुल्स पार्टी सिंध जे माण्हुनि खां वोट वठी सिंध जी भीङ कई आहे। करप्शन जे ज़रिए सिंध जो नाणो लुटियो ऐं फुरियो वञनि था ऐं सभिनी रोज़गार जा ज़रिया बंदि करे छॾिया आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ जल्द एहतिजाज जी तहरीक हलाईंदासीं। समूरी सिंध पंहिंजे रहबर साईं जीएम सैयद जी सालगिरह जी तयारी कनि, जेको सिंधियुनि लाइ ईद जो ॾींहुं आहे ऐं सालगिरह जे जलसे में ईंदड़ काफ़िलनि में रुकावटियूं विधियूं वयूं त उन जी ज़िम्मेवार हुकुमरान दुर हूंदी। आख़िर में आउं वाज़े कयां थो त मरकज़ी अॻवान दीदार शाम समेत कारकुननि खे आज़ादु कयो वञे, न त 1 जनवरीअ ते समूरी सिंध जे प्रेस क्लबनि ॾाढो वात ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाज कयो वेंदो ऐं जेकॾहिं अञा बि आज़ादु न कयो वियो त 17 जनवरीअ ते सख़्तु एहतिजाज जो सॾु ॾींदासीं।